अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मंजूर तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी अहमद टाउन कमेटीअ जे इंतिज़ामिया जी नाअहली ऐं चूंडियल नुमाइंदनि जे बेदानीअ सबबि मालपीड़ी रोड गटरुतुस्तान ऐं गंदगी जो देर बणिजी वियो। शौकत कॉलोनी काज़ी अहमद जे रहवासी ऐं मालपीड़ी रोड जे दुकानदार अॻवाननि सीनियर सहाफ़ी जाम रफ़ीक हुनर गुलाम रसूल मुग़ल मुनीर काशकली मोहम्मद कासिम जी अॻवानी में चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन कमेटी ऐं काज़ी अहमद जे नाअहल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबनि जे मंत लाइ सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त सॼे शहर गंदगीअ जे वटि चढ़ियल आहे, पर मालपीड़ी रोड हर तरफ़ गंदगी पखिड़ियल आहे। हज़ारे माण्हुनि जी रोज़ानो हितां गुज़र थिए थो। ख़ासि करे हर ख़मीस ते मालपीड़ी लॻंदी आहे जंहिंजी आमदनी करोड़ रुपया थींदी आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन असांजे रोड जी मालिकी न आहे। ख़ासि करे बरसाति पवण खां पोइ गटरनि नालियुनि जो गंदो पाणी उथली रोडनि रस्तनि में डंडूं बणिजी बीहजी वञे थो। असांखे 1 किलोमीटर आहियूं, पर अफ़सोस सां चवणो पए त हितां जे टीपी जे वर्करनि ॿियनि टिनि सभु हिननि खे चयो आहे, पर 1 किलोमीटर ते कोन थो अचे। ऐं असां इहो वरी बि हिन खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांखे रोड ठारायो वञे। ॿी सूरत में असां टीपी सभु हिते जा कॉलोनी जा पीटी जा वर्कर आहिनि ऐं पोइ उनखे असीं वोट कोन ॾींदासीं ऐं उहो उनखे असां MP खे MLA खे ॿुधाइणु चाहियूं था त जेके हिते अची ऐं तकरियूं कनि था ऐं उहे वाइदा कनि था ऐं इहो महिरबानी करे जेसि ताईं 1 किलोमीटर अधु किलोमीटर असांखे रोड न ठाहियो। जेकॾहिं इज़त वारा आहियो त पोइ असांजे कॉलोनी न अचो, जेकॾहिं इज़त वारा आहियो त असांखे किलोमीटर असांखे ठारायो। इन जे करे त कोर्ट बि हिते आहे, पिड़ी बि हिते आहे, दुकानदार आहिनि, कारोबार आहे, पर अफ़सोस सां चवंदो रुगो असांखे दिलासा ॾियनि था। ऐं हिते कॉलोनी असांजे काज़ी अहमद जी वॾे में वॾी कॉलोनी आहे जंहिंमें 3 काउंसलर आहिनि। हिकिड़ो अकेलेती काउंसलर आहे, हिकिड़ो आम जन काउंसलर आहे, हिकिड़ो लेबर जो आहे। ऐं इहे वाहिद कॉलोनी आहे जंहिंमें माना कंहिं बि अहिड़ी कॉलोनी में एतिरा 3 काउंसलर कोन आहिनि। ऐं टाउन कमेटी लॻा अॻे जिन ऑफिसरनि खे शर्म अचनि कॉलोनी असां उनखे घुमायूं बि था ऐं असां 6-12 महीना उनखे चयो बि आहे त भाउ असांखे रोड ठाराए ॾियो, पर ॻाल्हियूं पर असां वरी बि हिनखे मुताबिक़ असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। जेके रोड नथो ठाराए वञे, भट्टे जी मिटी आहे उहा त असांखे ॾियारी ॾिनी वञे। जेकॾहिं बरसाति पए थी त 15 ॾींहं पाणी पियो आहे ऐं असां बार बार ऑफिसरनि खां राब्तो कयो आहे। इन खे असां मुतालबो था कयूं असांखे रोड ठाराए। संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की खरीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद खान जुनो। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।